नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त राज मुकेश कुमार हरसगाणी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी कंडियारी जे अॻुवाणी में एक हंगामी इजलास कंडियारी पेट्रोल पंप वारे बंगले ते थी गुज़रियो, जंहिंमें चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलाल भुट्टो ज़रदारी 26/3/2019 ते बुधवार अंगारे जे ॾींहुं शाम जो ट्रेन ज़रिए टंडो आदम ऐं शिदातपुर पहुची जलसे खे ख़िताब कंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंडियारी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अकील अहमद वसाण। राज मुकेश कुमार हरसगाणी सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी कंडियारी जे अॻुवाणी में हंगामी इजलास कंडियारी पेट्रोल पंप वारे बंगले ते थी गुज़रियो, जंहिंमें चेयरमैन पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी 26/3/2019 बरोज़ अंगारे जे ॾींहुं शाम जो ट्रेन ज़रिए टंडो आदम शहदादपुर पहुची जलसनि खे ख़िताब कंदो। इन ई हवाले सां इजलास थियो, जंहिंमें तय कयो वियो त शाहजहान मंज़ूर वसान जनरल सेक्रेटरी पीपी तलका सांगड़ ऐं ज़ीशान वसान सीनियर वाइस प्रेसिडेंट यूथ विंग सांगड़ जी क़यादत में कंडियारीअ मां शानदार रैली पंटीहनि गाॾियुनि जी कढी टंडो आदम लाइ रवानी पारस हाउस लाइ थींदी। हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त राज मुकेश कुमार तव्हांखे इन प्रोग्राम जे बारे में ॿुधाईंदो। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो साहब सुभाणे टंडो आदम अची रहिया आहिनि। ट्रेन मार्च जेके 16 काम कंदा ऐं असां इंशाअल्लाह सुभाणे हितां वसाण हाउस सां असांजे शाहजहान वसान साहब जी अॻुवाणी में वसाण हाउस सां हितां असांजे गाॾियुनि जो काफ़िलो निकिरंदो ऐं इंशाअल्लाह भरपूर शिरकत कबी। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सभु जेके जियल आहिनि उन्हनि खे जेको आहे सो असां वधि में वधि जेको आहे सो टंडो आदम ते शिरकत करण आवाज़ूं था ऐं इंशाअल्लाह असांजे गाॾी जी काफ़िले सूरत में हितां वसाण हाउस सां सुभाणे 3 बजे इंशाअल्लाह बिल्कुलु टंडो आदम लाइ रवाना। इजलास की कार्रवाई अरशद अली पठान जनरल सेक्रेटरी पीपी सिटी कंडियारी हलाई, मुकेश आसनानी, अशोक कुमार टीकम, महराज कामरेड राम राजा राजकुमार इजलास में शरीक थिया। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा शरी मंठार थईम मुकेश कुमार आसनानी से गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब